हीरो सूरज साड़ना मुखे चले बस बाबा बस चाचा सब्र कर बाबा जेका हुन जी मर्जी जेका अल्लाह साईं जी मर्जी राबा फ़हीम किथे पंहिंजे कमरे में मां छा थी पुछां जवाब छो नथो ॾी केरु आहे ॿाहिरि प्रोफेसर फ़हीम सां मिलण आयो प्रोफेसर ऐं हुनखे तूं दर जे ॿाहिरि बीहारे आयो आहे हुन को असांजो ॾोह त न कयो आहे वीचारे वञ अंदरि वठी अचीसि माण्हू छा चवंदा छा चवंदा माण्हू कयूं बि असां सां चङायूं थियनि न माण्हू छा चवंदा अदा अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम धीअ सोबिया किथे आहे कमरे में आहे मां मिली सघांसि थो हा हा छो न महिरबानी असांजो घर त पिश्त चढ़े उजड़ी खंडर थी अञा जागी पियो सुम्ही पओ यार सुम्ही पओ तू भली आराम कर दोस्त मुझे नसीब में तो रुगो जागा ही लिखिल है
ओडिडिस पुत्र मूं सॼी ॼमार सूरन जो पंथ कंदे गुज़ारी आहे। जीअण जी आस न हूंदे बि तो आॾो त एॾी वॾी ज़िंदगी पई आहे पुत्र। पर बाबा मां पांच खे शायद कदम माफ़ न करे सघंदसि। मुंहिंजे करे हिकु बेगुनाह मासूम शख्स क़तल थी वियो जेको पंहिंजे पूरे पीउ जो वाहिद सहारो हो। इहो सभु मां कीअं भुलाए छॾियो बाबा? वकार खे पंहिंजे कए जी सज़ा मिले पई। तूं इन लाइ सोच पुत्र। फ़हीम खे तुंहिंजी तवजह जी ज़रूरत आहे। जेकॾहिं इन जी तरबियत में का खोट पइजी वई न पुत्र त पोइ हिकु ॿियो वकार पैदा थी पवंदो पुत्र। जेके ॿार वक़्त खां अॻु वॾा थी वेंदा दुख वॾा थी वेंदा। पुत्र हिन जे लाइ तोखे पंहिंजो माज़ी विसारणो पवंदो पुत्र। पर बाबा मां हिकु इंसान आहियां। दुख बर्दाश्त करण जी मूं में सलाहियत आहे। पर जॾहिं दुखनि जा पहाड़ मथां टुटी पवनि त हिकु माण्हू छा थो करे सघे ॿुधायो? हौसलो पुत्र हौसलो। बस अदा न कंहिंसां ॻाल्हाए थी न कंहिंसां ॿोलाए थी। असांखे त ॼण भित सां मथो थो हणो पए। इन्हनि हालतुनि में ईअं थींदो आहे। ख़ुदा छल इन कैफ़ियत मां ॿाहिरि कढेसि। अदा ॿियो त ठहियो पर हिन मासूमड़े जो बि ख़्यालु नथो थिएसि। केतिरो सम्झाए सम्झाए मां त थकी पई आहियां पर हुन ते को असर ई नथो थिए। तव्हां सम्झाए ॾिसोसि शायदि तव्हांजी ॻाल्हि मञे। भेण मूं त सम्झाइण जा काफ़ी हीला हलाया आहिनि। ख़ुदा छल सानिया ॾियसि। सोबिया साहब आहे न वकार जी घर वारी। हा छा थियो हुनखे? वकार हुनखे तलाक ॾेई छॾी आहे पर पोइ बि हुनजी पचर नथो छॾे। जॾहिं मां सोबिया खे बस में विहारण पिया आयसि त वकार असांखे ॾिसी वरितो ऐं खामखा जहिड़ो करे विधाई। अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं धमकियूं पियो ॾे। हाँ बाबा पुत्र पराए झेड़े में पवण जी कहिड़ी ज़रूरत। तूं परे रहो। परे कीअं रहा बाबा? मुंहिंजी ऑफिस जी साथी आहे। मूंखां कीअं बर्दाश्त थींदो त केरु हुनखे मुंहिंजी मौजूदगी में परेशान करे। ॾिस जांइ पुत्र मुफ़्त जी दुश्मनी में मथां को नुक़सान न थी पवे।
जी के प्रोफेसर जमालदीन हाँ दा केड़ा हाल है खुश तो आयो न जी वकार जेल में गुजारे वियो ओह अफसोस थियो सोबिया संदस कमरे में आराम थी करे दा हाँ हाँ मां बुधाए छॾींदीमांसि जी जी चङो खुदा हाफिज़ सोबिया बी खबर ॿुधी अथई छा थियो मारियो वकार जेल में मरी वियो छा थी चवे हाँ हाणे हिन प्रोफेसर जमालदीन जो फोन आयो ॾेठ तुंहिंजा कीता लोड़े लोड़े जेल में मरी वियो हाँ तू आज़ाद आई पुट आज़ाद आई तू इन में रोअण जी कहिड़ी ॻाल्हि आहे हाँ जंहिं तुंहिंजो जीअण जंजाल करे छॾियो उन लाइ तूं ॻोड़ा थी ॻाड़ी तोखे त ख़ुशि थियणु खपे पुट मुझे कुछ नहीं खबर तू कुछ नहीं थी वकार जमाने थे तू कुछ नहीं निकलना मुझे घर पानी पिला